अर्ज यो कई तो वना मुछा गल्ला जो एतरो जो मुखे खबर पए त तवा अली जे दर के चुम्मण वारा हो, अली जे दर के छडण वारा ना हो। जिंदाबाद नौकरी कबूल थी वही। जुमला चेंज कया गला जो एतरो जो खबर पे त मोजी खिताबत अली जे मन्नण वारे सा है, सोचण वारे सा ना है। अन्या जुमला चेंज कया जेके न समझी सके उन जे समझण ला यो जुमलो तो चाया मुसा गला जो एतरो जो मुखे खबर पे जी वने त आज जी मजलिस में जिन मलंगन सा मोजी खिताबत आए, छो जो जेको अली के सोचे तो वो मरवान तो बंदी बने, जेको अली के तस्लीम तो करे वो सलमान तो बंदी बने। यो आज जो ना यो मिसम जी सुन्नता एकड़े हमरा चो कायनात दे बादशाह अमीर मौला के चीज मौला मा रोजा रखण वारो आटरी है, रोजा रखंदो आ तू जो मौला फरमायो आही पर होंदे ना बेओ डी जो ती नमाजी आया, नमाजी आया तू जो आया फरमाई आही पर होंदे ना ची ट्रियो डी जो वरी आयो ची कसम आए मुखे ईमान जो यादी ता जो आ मौला अली फरमांदा तो छा सिर्फ कसम खया ईमान जो मा कुल ईमान तो चवा तू मो जो आया ही कौन तू मुझो आए कौन जे अलबदा तू मुझो आए त सामू थी बरे बा अली वारो होंदो त आजमाइश भी जरूरी थींदी। तवजो मौला फरमाए सामू तो बरे तंदूर सामू थी बरे बा जे मूसा मोहब्बत अथई त न तंदूर में ला हमरा परेशान थियो ती मां बुधो त अली बा खा बताइंदो हे त अली हथ सा तो मोकले हमरा जो पसीनो वदंदो वे मौला फरमाए तोखे खबर ना है अली जो दीवानो अली जो मलंग अली जो मोहब अली जो आशिक थींदो किया वन बाजार में उन जो नालो थई मी समय तमाम मुजा सलाम कजास ही कदम खणदो पुछा कंदो तो अचे जी असा पुछा कंदा आयासी कोट गुलाम जाके थे साईं हिता है साईं हिता है साईं हिता है जेमल मी समय तमार जे दुकान ते पुगो मी समय के सलाम मी सम के जी जो सलाम कई ना मी समय का बी गाल कान पुछी मी समय जे चेहरे के दिसी जे तो छा मुर्शिद अली घुरायो जदो मां तना तो के न्यापो देनो कोने हाथ बुलंद कर दमा जुमला पढ़ा मौला तो मुंह तो के ना बुधाई कोने खबर के पई जे तो में आई मुंह में फर्क हो तो अली के हुक्म ते सोचो अम्मा सोचण छडे दिनो आए तो अना कयूं तिलावत अली जे जिक्र जी हिलाली जी दिल ठारियो हरामी जी दिल दारियो तवज्जो आई अलाई ना मैं सम पुजे मुझे मौला अली जे दर ते ना बल्कि दुकान के खोली अगते कदम कई हमरा ते मिसा दुकान तो बंद कर जे हाने दुकान जाने तो जे अली घुरायो वो अली जाने आज भी मां सवारी करयावा बल्कि जेके नौजवान इते सवारे नजब जा वाली नजब जा सवार बैठा है मां भी सवारी ते वयो रात जा ट्रे पैठन तभी दुकानदार दुकानन ता लथा हला पन दुकान खोलला मां चो भला ए बुधायो ता दुकान बंद कोंदा कयो हला जाने ची जेका मी समझी सुन्नत आज भी वा सुन्नत कायम आज भी अली जाने तही दुकान जाने नौजवानों मी समय तमार कदम खणदो बादशाह अली जन मुर्तजा जी बारगाह में पेश थी जदो मुर्शिद छा इन तंदूर में लाणो आ मौला फरमांदा अमी सम तोखे इन तंदूर में लाणो आ तोखे इन तंदूर में लाणो दा सलाम मुझ मी समय तमार थे जो पहरा ज़ारत वजह अल्लाह जी कहीं वो तंदूर दे वयो जेमल मी समय तमार बाह में लथो मौला फरमाइन था हानी इन के मथा ढक्कन दई छड़िया जेमल ढक्कन जो कुछ टाइम गुजरियो हमरा चे तो यादी हो तो सड़ी खाक खत्म थी होंदो मौला अली फरमाइन था ढक्कन हटा दिस त सही चई तो ढक्कन हटाई ने और नौजवानों जे सेना में अली कुरान मुजी खिताबत न साए और नौजवानों जे जो ढक्कन ला थई मी समय तमार भाई टांडन सा ये रात खेले जी गुलाब सा रात खेलंदो ढक्कन हटाए हमरा चश्मी समाई तो पाए में
चई हैरत आ तुंहिंजे इन अकुल ते जो बाह खे ॾिसी तो हुकुम करण वारी हस्तीअ खे नथो ॾिसे हुकुम करण वारी इहो ई मीस में दमा दे दो मां बादशाह अली मुर्तज़ा सां कचहरी में वेठो अचानक हिकिड़ो वॾे कदार रेशमी पोशाक मयान में तलवार तवज्जो आई मयान में तलवार या अंदर जे कदम रखी जे ता में केरा तवज्जो ता में वो केरा जेको उंगली जे इशारे सां खेबर जो दरवाजो उड़ाए थो छड़े ता में वो केरा जेको मुल्क के जिंदा थो करे जुमला पढ़ा ता में वो केरा जो इंसान के कुत्तो को बनाए छड़े ता में वो केरा जो उंगली जे इशारे का सिज के जमीन पे थो आने छड़े ता में वो केरा जेको चंड जा ब टुकड़ा तो करे छड़े ता में वो केरा जेको मरहब जो कातिला जुमला पढ़ा ता में वो केरा मौला अली अमीर मोमिनीन फरमाइन था तू पांजे मकसद जी गाल कर माई वो अली आया माई बिस्मिल्लाह रहमान रहीम जो पहरो नुक्तो आया माई नून वल कलम आया माई मोहम्मद जो जानशीन आई वजीर आया वजो आयल न माई मिंबर सलूनी आया जमीन का वधिक आसमान जा रस्ता जानी दो आया जी मां बुधो तू मोल के जिंदा कर आई जिंदा के मारी छडींदो आई मौला फरमांदा तू मकसद जी गाल कर जे इए कोन आयो पांजे 60,000 कौम जे कबीले जो वड्डो थी करे ता वट हिकड़ो मुर्दो खणी आयो मां बुधो ता मुर्दन के जिंदा लायो ता जियारी लायो अलबत्ता जेकने ता जियारी लायो त ही मुर्दो जिंदा करे मौला अली फरमांदा जिंदा करने की जरूरत ना इने के तुझे चाचे हरीश कत्ल कयो जेके जाग्या वेठा है मुजी खिताबत उनन सा है इने के हरीश कत्ल कयो जी मां मन्या तो पर कोई कौम न मन्यदी जैसी तो ही मुर्दो जिंदा न थिंदो मां न विंदो आई तस्लीम कया त बाकी ता जिंदा कंदा मौला फरमांदा मिसम पूरे कोफे में होकोड़े ऐलान वनी कर जेके अली जी ताकत दिसणी वो सुभान फजर जी नमाज का बाद में कूफे में अचे मिसम ऐलान तो कंदो वते ए कूफे वारो जेके सुभान अली इमाम जी ताकत ऐं शुजाअत दिसणी वो सुभान कूफे में मौला अमीर फरमांदा मिसम इन मेहमान के पान सा गड इन मुर्दे के पान सा गड खा रात पान वटन के मेहमानी करा सुबह ते तू बोते मां बोते मिसम चे तो फजर जी नमाज पढ़ी जे मां कूफे में दाखिल जो सब मुखा पहरा कायनात जो बली उते मौजूद मौला अली फरमांदा ए लोगो गवारा जो जेको माली कया तो इन जी गवाही दीजो आई मानन ता यो पैगाम पुजा जो मौला अली फौरन उन जगह ते आया जिथे मुर्दो हो जगह बैठा हो मौला अली फौरन मुर्दे वाली जगह ते आयो जने दादा गमसन उन मुर्दे जे सामू जो मौला अली आयो ना मौला अली उन मुर्दे जे सामू अची मौला फरमायो उसको आई पूरी जमीन एकने अंदर समेट दी वई ऐ मुर्दो उठो मुर्दो उठो उठी आई मुझे मौला के कदमन ते किरी सलाम कई अस्सलाम अलैका या अमीर अल मोमिनीन अस्सलाम अलैका या अमीर अल मोमिनीन अस्सलाम अलैका या अमीर अल मोमिनीन जे जे ज़ैनब अली कुराना मा उन जे संचला एक कोई जुमलो चवण तो चाया भाई मौलवी साहब तो चाहे मारी दो अल्लाह वा जियारी दो अल्लाह वा कूफे में फर्रे मजमे जे सामू मुझे मौला वाली नजफ उन के जिंदा कयो ए उन गवाही दिनी वाके मुखे पांजे चाचे हरीश कत्ल कयो आई मौला हुन के जिंदा करे पूरी कायनात के सबक दे छड़ियो मारी दो जियारी दो अल्लाह पर पावर सिर्फ अली दे हाथ में है
हलाऊं अॻिते इश्क अहिड़ो आहे चंद लम्हनि में ख़्याल चेंज ज़हन चेंज दिमाग़ चेंज अली जी जुत्ती जो कसम दम दम सखी सरदार कलंदर असां जो महराज लाल तवजो इन जे करे चवंदा मिटजी वियो हैदर जो दुश्मन हैदर जी सदा अज भी बुलंद आहे आए तवजो मिटजी वियो हैदर जो दुश्मन हैदर जी सदा अज भी बुलंद आहे मिटजी वियो हथ बुलंद कर त मां जुमलो पढ़ा मिटजी वियो हैदर जो दुश्मन हैदर जी सदा अज भी बुलंद आहे मिटजी वियो शब्बीर जो कातिल या हुसैन जी सदा अज भी बुलंद आहे मिटजी वियो मौला अब्बास जो कातिल अब्बास जे अलम जी सदा अज भी बुलंद आहे सैयद नईम अब्बास काज़मी मिटजी वियो वक्त जो यजीद सेवन में बम ब्लास्ट करण वारो सेवन में कलंदर जे शान में धमाल जी सदा अज भी बुलंद आहे अली के तू तोरी तो ताराजुआ तवज्जो आहे साईं नमाज में अली नथो अची सके चमा से रुकू चाहे के रुकू में सुभान रब्बियल अज़ीम पढ़ एक दफो सैया बाकी मुस्तबा दुआ कुनू चाहे के मुस्तबा बिहाउलिल्लाहि व कुव्वति यकुम वाक़द के मुस्तबा माचो एतरा मुस्तब याद थई अलाए त मां जुमलो पढ़ा अरे ये नमाज ही कान ही अली हुयो रोजो न हुयो अली हुयो तो नमाज में तो अली के तोरी अली चाहे तो पूरी कायनात ही नहीं मां हुयो अली जे घाटे ईंदे जे रिश्तेदार हूंदो त रिश्ता टोड़ना पवंदा जे कने भाव जे तो उन के घर में रिली खणायो इने का वधिक को मुकस्सर आई कौन जेको चे तो अली नमाज में ना है अली नमाज में ना है अली नमाज में ना है नबी फरमाता या अली रूह करूई मुझो रूह तू अगर रूह जिस्म में अलग थी वने त बाडी के कम जी ना है हैरान न मुकस्सर जे न चेहरे आई अकीदत जेको रूह जिस्म जी गवाई जे तो रूह के छड़े थो जे अली के मुनकिर कई बातों में डल रहे हैं असा लिखूंगा अली वारिस थे न अली वारिस न तो थी सके अल्लाह वारिस मां जो अकल जा अकाबर जे कने तोखे कुछ समझ में न तो अचे त मौला जे मलंगन सा घड़ी सवा कचहरी कर तोखे समझाइंदा अल्लाह मालिक थी सके तो वारिस न तो थी सके छो जो अल्लाह तौहीद में फरमाए तो कुल हु वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद मां अल्लाह एक मुझे हबीबन के बुथा मां अल्लाह एक है न मां के जो पुट है न मुझो को पुट भाई वारिस की माना चाहे वारिस की माना है तो उन जो पहराब को पुट हुजे ए उन जो बाद में को पुट हुजे मसलन आज सैयद नईम अब्बास जिंदा है मुझी मिल्कियत जो वारिस पहरा मुझो बाबा साईया मुखा बाद नईम अब्बास का बाद में मुझा बचड़ा मुझो को पुट होंदो वो मिल्कियत जो वारिस कुरान थो चवे कि न मां के जो पुट है न मुझो को पुत्र असा अली वारिस लिखो न जे करे जो अली जो बाबू अबू तालिब आई अली का बाद हसनैन का बाद हुसैन का बाद सज्जाद का बाद बाकिर का बाद जाफर सादिक का बाद मूसा काजिम का बाद अली रजा है वो मोहम्मद तकी वो अली नकी वो इमाम हसन अस्करी वो आखिरी पर्दा गैब में बयान वारो काई में हुज्जत खुदा हानी मुल्ले जे रख मथे ते कुरान अल्लाह वारिस या अली वारिस ख्याल रखना अली के मुनकिर कई विवादों में ढल रहे हैं हे बुक से हैदर की आग ऐसे कई मुनाफिकी जल रहे हैं अली का खाके अली को भौंके ये तेरी फितरत है वरना मुल्ला तेरे जैसे हजारों कुत्ते अली के टुकड़ों पर पल रहे हैं नाराए विलायत
नाराए विलायत, नाराए विलायत, अहल बैत जे हर दुश्मन ते लानत, नाराए हैदरी। आने मौलवी का तोरवरी ही भी बहस वनी करे चईस अल्लाह जने जमीन ठाई आसमान ठायो उन ते चई जिब्रील के चई ठाई भाई पर कंट्रोल में ना है जे पो इन जो असबाब ही हो त इन जे विच सेंटर ते वनी लिख एलिया इंजील में अली के एलिया चइबो उन जमानो जे मा जिब्रील एलिया लिखण पियो चे जिब्रील चए तो मा किया लिखा है अजीम नालो आ हिते हलाली पैदा थींदो हरामी पैदा थींदो इन जे करे बाहू बधी इज्जत तो कई वना जेकरे बैनर छपरायो था मजलिसन जा इश्तिहार छपरायो था पांजे शादिन जा कार्ड छपरायो था त कोशिश कयो उन बैनरन के उन शादी वाले कार्डन के महफूज रखो छो जो के कार्ड में हसनैन लिखल हुंदो के में हुसैन लिखल हुंदो के में अली लिखल हुंदो जिब्रील के त अली सा एतरो प्यार हो अल्लाह के अली जे इस्म सा एतरो प्यार हो चई मां इन जो असबाब भी याद करे छडियो जिथे लिखी तो एलिया इते रखी छड काबो कयामत ताई दुनिया न के नच में कमा अल्लाह ही ना आया आनी मौलवी चलो या गाल सही आते इस पानी ही अब गाल बुद्धि छल सत जमीनों सत आसमान जे अली जे इस्म का बगैर कंट्रोल में नाइल तो उन अली का बगैर उन जमीन ते नमाज कंट्रोल में होदई जे कने जमीन ही कंट्रोल में ना है हाय हाय तो उन नई जमीन ते अल्लाह अकबर मुझे मौला वाली ने जब जो करो कौल मौला फरमाइंदा सलमान ही बैतुल माल जो माल तवज्जो जो कुमा जुमलो खरिया होता नहीं मोहब्बत के मौला फरमाइंदा सलमान ही बैतुल माल ही मुझी चंपल तवज्जो मौला फरमाइंदा हिन जी सलमान कीमत छा थींदी चंपल दी मौला चट्टी लगल तस टाके हण जी जरूरत कान तस तवज्जो मौला ही तके मुफ्त में कोन वठंदो तवज्जो उते मुझे मौला अमीर खूबसूरत जुमलो फरमायो सलमान बैतुल माल जी कीमत एक पासे मु अली जे जेका पैरन में चंपल आ न चंपल जी कहिए जी कीमत एक बार अरे अली जे चंपल जी कहिए जी कीमत ही कायनात नथी थी सके तो अली जी कीमत चुकाइंदे परेशान न थियो मलंगो यो इश्क मिसम करे समझाए छड़ियो ते जे करे अली वारो थी तो त मौत ते साइन करे छड़ इंतजार करे त केडी माला मुकसर मुके टारगेट कंदो आई मां मौला अली जी जियारत कंदो जो जो नबी फरमायो त अन नजरो वजे अली या इबादत मुझे बा अली जो चेहरो दिसण इबादत है व जिक्रो अली या इबादत आई मुझे भा अली जो जिक्र करण भी इबादत है अल हुब्बु अली या इबादा आई मुझे भा अली सा मोहब्बत करण भी इबादत है नबी फरमातो जिक्र अली जो इबादत है मौलवी के तो चेता नमाज बातिल है तवज्जो नबी चए त इबादत मोल्लो चए त बात हानी रस्तो केंजो वठणो आ तवज्जो हानी रस्तो वठणो जेको अली बुधाए ऐं कायनात जो रसूल ले करे नबी पाक फरमाइन था या अली अन करीब एकड़ो फितनो बयात बांध थींदो ऐं वो फितनो एतिरो वधी वेंदो उन मां बचंदा हुए जेके औरतुल मुक्सा सां गॾु हूंदा ये सलमान भरे कचहरी में बैठो सलमान सवाल कयो या रसूल अल्लाह ये औरतुल मुक्सा केरा मौला अली दे नबी पाक इशारो करे फरमाए तो हाजा औरतुल मुक्सा अली इब्न अबी तालिब उन फितने का बची हो सके तो जेको मुझे भा अली सा गॾु जेको मुझे भा अली के न छडींदो इन जे अली जे बराबर साईं शीयन वधायो
मौला जे ज़ाकिरन खतीबन आई सोशल मीडिया ते एकड़ो जुमलो तो हले ई हानी जेके खतीब बजा न हानी जेके ज़ाकिर उलमा मेंबर ते आहिनि बेड़ो ई गरक कयो तवजो आयल न हक पढ़ तो बेड़ो गरक कयो ते छो ची अली के एडो वधाए छड़ियो थन जो मलंग हथन मा निकरी व्यान अली के सफा वधाए छड़ियो थन मा चमास हैरता मुल्ला तोते जेकने तू चईदो न हिनन अली के वधाए छड़ियो मां में बरता लाहो तू में बर देवे अली जी वा हद त देखार जिथे अली खोटो दे जिथे अली खोटो जे आई मुंह जेड़े नाचीस मौला जे आजादारन जे पैरन जी खाक वारे खतीब उन अली के वधायो जे चईना फलाणो अली जे बराबर हो फलाणो अली जे बराबर हो जे कदे वो बराबर ना त रसूल सा गड छो पिया घुमन ओए पोन सा गड होया पेरे जी हुकूमत आई बे जी भाई थे जी भाई चौथे जी भाई तवज्जो आहे अला ना और नौजवानों जे मल मुझे मौला अमीर जी हुकूमत आई त घणन जा मादा खराब थी रहा अली फेरों फेरों जो खुतबो दिनो हो उन जगह पे वनी जी बैठो जिथे रसूलुल्लाह बैठो मौला अली फरमाता सलमान हिंदा चेहरा छो तब्दील थी गया है मौला फरमातो सलमान ते तो मौला आज ता उतरे बैठा हो जिथे रसूलुल्लाह वेंदो हो मौला अली फरमातो है त मिंबर माता रसूल जे कुल्ला दई वेंदो आए तो अली जे बराबर ना है कोई जो जो कुरान जाए था हल यस्तवी या अल्लमून मु अल्लाह के बराबर न बनाए तय्यब आई खबीस बराबर ना है आलिम आई जाहिल बराबर ना है तो जो आए मौला अली नबी को नन मुसवाई बात का इशारे में कुछ मान जाई हुकूमत ते नबी जा वार सही वासा हमरा को दाखिल जो अंदर नबी जो वारस केरा माया मां ओयो माया जी ठीक आ नबी मूसा मां जो कयो त खार कुंजू ट्रे मुठियो दिनो चा ट्रे खार मुठियो दिनो जिंजी नेत खोटी होंदी आ ना वो चंदा थोड़ा कणा घटाई जा तवजो थोड़ा कणा खोटाई जा कयो खार को जिथे 10 पयो तर मुट्ठी में ओते 5 या 6 ये मुट्ठी देना हमरा ओते खार को फिरती ही हथ रसूल जे हथ जे बराबर ना ही हथ रसूलुल्लाह जे हथ जे बराबर ना है सलमान यो मंजर दिसी चस अचतमा ओते वठियल जेको रसूल जे बराबर आहे अचतमा तो के उते वटियाला जेको रसूलुल्लाह जे हथ जे बराबर हथ आहे सलमान अग्या हमरा पुणिया जी जो ये गेट हमरा ट्रिपियो मौला गई खार कुंजी मुठ में खार को खई वठो जेमन ही खार को डिठई ना सखी मानो जी निशानिया त बकणा वधाई दिनो खोटाई न दिनो जी बादशाह अली जे हाथ में खार को डिठई ना वताई कोन अगे ची इहो ही हथ रसूल जे हथ जे बराबर आहे मना जमाने के भी खबर हुई त ही हथ अली जे हथ जे बराबर ना है अली जो हथ ई रसूल जे हथ जे बराबर अली जो हथ ई रसूलुल्लाह जे बराबर हानी साईं न फलाणो अली जे बराबर आम से सिंपल मिसाल स्कूल में मां भी पढ़ा मूसा नौजवान है जो आजादार मुजाहिद भाई गदायो भाई पढ़ो एना का उम्र में मां हो जा वडो मोजी उम्र हो जे 50 साल एने जी उम्र हो जे 20 साल ते पेपर चन ई 1 ग्रेड अचे मां फेल थिया उस्ताद कावड़ के देखंदो तवजो जेको फेल थे पी मां चंस बागा सजो साल खर्च कयम वरी भी फेल जेकॾहिं स्कूल जो इहो सिचुएशन है शेड्यूल आ जेको फेल थे ओ हेठ जेको पास थे ओ मथे जेका 12 सालन में बकरा याद न थे ना मां मिसाल वडो दई इस परानी को समझी सको को न समझी सको जेका 12 सालन में बकरा याद न थे ओ रसूल जे बराबर
ऐं जेको अचण साण काबे में तौरेत इंजील ज़बूर कुरान ॿुधायो जेको बराबर आहे उनखे बराबर रख जेको अली जे बराबर मोहम्मद जे बराबर नाहे उनखे छॾ ऐं जंहिंजे दर ते काइनात झुके उनखे अली चइबो जिब्रील जो फज़ाइल त एतिरो आहे जो सभिनी फरिश्तनि जो सरदार आहे इहो जिब्रील करे छा जो जिब्रील तो आने कुरान के वटा अल्लाह वटा तवजो कुरान आने दो किबला साईं आने के दो जने वो अल्लाह वट वञी नथो सघे छो जो विच ते हिकिड़ो मक़ाम आहे जंहिं जॻह ते जिब्रील पुॼी नथो सघे कुझु लिखंदा सिदरतुल मुंतहा हेठि जिब्रील मथे अल्लाह हाणे हिकिड़ो अॻियां पर्दो आहे उते वञी नथो सघे कुरान भी जिब्रील पे तो आने तवज्जो सब लिखन था आने भी जिब्रील तो आने बल्ला वटा दो हाने उते पुजी भी न तो सके आने भी जिब्रील तो शिया सुनी बई तफसीर लिखन ना न जिब्रील क्या लाए तो मा जुमलो पढ़ा न न साईं जिब्रील तो आने मा जो जिब्रील कले छा दो कि बिस्मिल्लाह रहमान रहीम खां वनास ताईं मोहम्मद जे सीने ते कुरान आंदई शिया सुनी बई तफसीर था लिखन हाँ भाई यो गाल सही है तो इहो ही जिब्रील आ जेको अल्लाह वटा कुरान आने तो अल्लाह जे रसूल वटे अल्लाह जे रसूल जे सीने ते जे दिल जो नालो है यासीन यासीन वल कुरानिल इन्नका लमिनल मुरसलीन हे ओ नबी या जे के पूरी हिकमत हे नबी या जे अल्लाह कुरान चए हिन जे हिकमत वारी आयतुन जो कसम किथे मुजम्मिल चेस किथे ताहा चेस उन नबी के सीने ते आंदई भाई न जिब्रील का पूछा त कर कम से कम हिन मजलिस में वेहण वाले आजादारन ताई अकीदो तमा पुजाए वना त मुजो अकीदो चाहे मुल्ले जो अकीदो चाहे होडा चे तो त जिब्रील में इतनी ताकत ना है होडा चे तो कुरान आंदो भी जिब्रीला भाई यो कुरान करे छा तो जी यो कुरान जे करे मुर्दे ते नाजिल थे हा मुर्दो उठी भी कलाम करे हा तवज्जो आयल न जे करे मुर्दे ते कलाम मुर्दे ते नाजिल थे हा मुर्दो कलाम करे हा जमीन ते नाजिल थे हाँ जमीन रेजा रेजा थी वने हाँ आसमान ते नाजिल थे हाँ आसमान ने रेजा रेजा थी वने हाँ भाई जेकॾहिं मुर्दे ते नाजिल थे तो वो जिंदा थी वने जिंदा ते नाजिल थी वने वो मरी वने हाणे उन जिब्रील खां पुछ तू आई कर बादशाह अली यन मुर्तजा जे दर ते अची थो अना मिस्कीन व यतीम व असीरा मां मिस्कीन मां यतीम आया जेको अली जो नौकर थी करे मोहम्मद जे सीने ते पूरा कुरान आने सके थो अली उन जो उस्ताद एक कदम खड़े जो खड़े ही न तो पूरा कुरान मुकम्मल करे सके थो आए तो जागण सा बाग मेजा हो मुझे मौला सादिक आले मोहम्मद जो फरमान हैरत ने बंदे ते जो सज निकरी तो ने नंद मा पोथो थे सादिक आले मोहम्मद जो कोला हैरत ने बंदे ते सज निकरी तो ने बाद में थो थे मौला ने जो असबाब चाहे मौला फरमान था यता की खबर ही ना है जेको राज असा था जानो जो हुकूमत आई उन डायो फैसलो तो जो है ना उन डायो फैसलो कि सही हमरा दाखणी कि सही मुजी घरवारी 6 महीनन में 12 जणी जने तो 12 जण वा 10 महीनन में माना तो साबित कया त मुजी घरवारी ही 12 मुआ जणियो ते टाइम में अरब जो रवाज हो केला सही एक ने चईन या 6 महीनन में 12 जणे उन्हें माई के उन्हें बार के खड खोटींदा उन्हें में विझी करे बार के माई के सीने ताई मिट्टी में बंद कंदा वो मुंह ते उनके पत्थर हणंदा जेसी तो उन दम न नीते सी तो उनके पत्थर जो आजाब दींदा हाने हमरा खणी आयो नालो कोन तो गणा उन हमरा वट फैसलो खणी आयो चई साईं ये मुजी घरवारी 6 महीनन में 12 जणियो आ मां साबित न तो कया तई बार मोमाइया घरवारी चवण अल्लाह के हाजिर नाजिर मां समझी करे चाहती यकीनन ही बार तो मां जी हमरा जैसे कने फैसले करना रे जैसे कने ही बार तो मां है
तब वो दलील या रसूलुल्लाह जी हदीस का बुधा या का कुरान जी आयत बुधा वो माई बेचारी हुजे मुआंगर अनपढ़ छा पढ़ी चिमोटे दलील कोने पर मां अल्लाह के हाज़िर नाज़िर समझी करे चवा थी त ही बार हिन मां क्या 3 डी मोहलत थई टाइम थई जेकने तोखे जवाब अची वयो त मां तोखे आजाद कंदम वरना तुंहिंजे लाइ उहा सज़ा है जेका अरब सज़ा माई बेचारी रस्तन रोडन सां रोंदी रही हिन ऐलान कयो बा सुभान फलानी जगह ते गॾु थीजो खॾ खोटी वई जेमन माई खे वठी अचनि था उन ई रस्ते सां बादशाह अली पहुची अल्लाहु अकबर जेके पहुची विया हो उन ई रस्ते सां बादशाह अली पहुचे जे मुंहिंजे मौला अमीर कोन औरत ॾिठो न मौला जे चेहरे खे ॾिसी मौला ॾे डोड़ण शुरू कयो छो जो न औरत खे ख़बर आई त ही मारण वारा आहिनि अली बचाइण वारा ही मारण वारा आहिनि अली बचाइण वारा अली इमाम जे कदमनि ते चए मौला मुझी जिंदगी खतरे में आ छा मसलो आ इनन कया या सजा मुझे ला मुकम्मल मुखा बार जण जीवा 6 महीनन में मुझो मुड़स तो चए त न इहो बार मुमा ना अनि या सजा है माने खड में विंदा मुखे मारिंदा मुझे न बचड़े के मारिंदा या अली मुखे बचायो अली इमाम ने जगह ते आज ते हमरा सजा मत में केई मौला फरमाए तो है फातून जे फैसले ते तो कुरान न पढ़या चे तो 3 पारा पढ़या लायो तो मां जुमलो पढ़ा इने जे करे मलंग फकीर चना कुरान पढ़ना आसान ना समझण दुखियो आ कुरान पढ़ण सवलो आ 3 पारा आप दे कुरान आनी आनी माकड़े जशन में जुमलो पढ़यो त अल्लाह जे नालन में एक नालो अली भी आए मुझे एकड़े सुन्नी दोस्त वनी होने वाली एकड़े हाफिज़ का पूछो चेंदे शियन जो खतीब पे पढ़े त अल्लाह जे नवानन नालन में एक अली भाई ता कुरान जा 3 पारा याद कान अल्लाह जा नाला गण ची 99 जे उन में अली नालो है चे इने जी खबर ना है मो चई न के कुरान याद होंदो बाहर से कुरान याद ना होंदो मौला अली इमरान जी आयत नंबर 36 ते कलाम करण शुरू कयो मतलब फरमायो था अल्लाह इन आयत में फरमायो आ तो उन हामिला औरतुन जूं आई जिन के बार जणी तो वंजे जिन जो बार जिंदा है उन जी मोहलत है 3 सालन ताई तो वो बार के थन पांजे जिस्म मां प्यार आई हामिला औरतुन जो जमाने जे लाए अल्लाह 3 महीना मुकर्रर कया 6 महीना मुकर्रर कया बस जमाना रखा थई एक जेके हमल सां एक जेके बार जणे थी वन बस जमाना रखे मौला फरमाए थो एक जमानो जे जे पेट में बार आहे आई एक उहे औरतों जिन जो बार बाहर आ माने बार जणे थी वन तो ये आयत कान पढ़ी आ जी आयत पढ़ी पर तर्जुमो मुखे समझ में ना आयो तर्जुमो मुखे समझ में आयो जेमा मुझे मौला जी आयत पढ़ी मौला तर्जुमो करे बुधाए त बस जमाना है एक जिन जे पेट में बार आहे आई जे के बार जणे थी वने तर्जुमो करे चे थो उन वक्त चे थो लोला अली ला हलको उमर अगर याली ताना जो त माज हलाक थी वना उन जी पैरवी कर जेको हलाकत का बचावे उन जी पैरवी न कर जेको हलाकत जी तरफ तो थी नहीं मौला दे बराबर तो थी फलाणो बाली जे बराबर ही रुबाई माजी दे के पढ़ंदो आयो चयो अली जे बराबर फलाणो भो बस हिनन अली के जुदा कयो हुनन के अली के जुदा करे छडन ही बाली जे बराबर माजो जी पूरी कायनात में मुझे मौला अली बुलंदा ये तोवार में को बुलंदा है तो देखार ना 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 देख मुसा गालाई दो मुझी खिताबत न जाए
चुप करण वारे जी सामुजी खिताबत ना है जेको अली के सोचे तो अली के अन्या सोचे तो पढ़ा या न पढ़ा मुझी खिताबत न सना है बल्कि मैं चैलेंज करे पूरे पाकिस्तान में जुमला चई सका दो जी मुझे कायनात में मुझे मौला अली बुलंद ये तोवार में को बुलंद है तो देखा जी कदम बा कदम रसूलुल्लाह जे पोया मुझे वाली नजफ हलो ये तोवार हल्या हो जन तो देखा हल्या ता कौन हा फजी हा नबी फरमाए दिसो मा रसूल अकेलो रजी वहां पोते मोटो चौंपल एड़ी पाटल ही जेका बिहन जे कान पई इने जे करे मौला अली जे बराबर हिन वट आई कोन ओनो जवानो जी कदम बा कदम मुझे मौला अली नबी जे कदमन जे पोया हलियो ये तोवारन में को आए त देखा मुझे मौला अली त है वक्त लब्बैक या रसूल अल्लाह जा नारा बुलंद कई तोवारन लब्बैक जे बदला उन जगह ते पुगा जो पांजी घरवारी के भी कोन पा सुनाणन इए होजे त को देखार मुझे मौला अली जलात अर्श मा जुल्फकार नाज़िल थी तोवारन जला सोटी भी नाज़िल थी आ त देखार मौला अली जो निकाह त अल्लाह अर्श ते पढ़ो मोहम्मद फर्श ते तवज्जो आहे अलैना मोहम्मद फर्श ते पढ़ो इए तोवारन जो निकाह थयो जे त देखार मौला अली जे नौकर त सलमान मुर्दा जिंदा कया किबला साईं इए तोवारन जिंदा कया हुजन देखार मौला अली जे नौकर लाल शाहबाज कलंदर सिंध जी धरती ते जमीन के पलटाए छड़ियो तोवारन वक्त एतरो अमर आहे त देखार मुझे मौला अली जे विलायत जो नुक्तो मुझे मौला अली जी विलायत जो ऐलान 1.25 लाख अंबिया 1.25 लाख पूरी कायनात अर्श फर्श मां चवंदो हां सिर्फ 1.25 लाख हाजी ना बल्कि पूरी कायनात जे सामो मोहम्मद अरबी जो हो मन कुन तो मौला हो फहाजा अली जन मौला हो जी 1.25 लाख हाजिन में मुझे मौला अली जी विलायत जो ऐलान थो ये तोवारन जो थो दे त देखार दौलतपुर में सेंटर जो का मलंगन जो सही असा के खपे खतीब उहो जेको लाउड ते अली वल्ला पढ़ाए लाउड ओपन कला सी खबर पे मेंबर ते फूकू आसान है स्पीकर ते पढ़ाए तो खबर पे त बीहण वारो आ या भजन वारो आ नमाज में पढ़ाण शुरू कई 2 4 5 8 दारियां गाल फैल जी वई दबा फलानी शहर का खतीब आयो आए नंढो खतीब लाउड ते सरियाम तशहद में अली वल्ला तो बड़ा हमरा 4 5 कार में आया उताक दी ताइन जगह ते ता नमाज पढ़ाइंदा हो अजो अल्हम्दुलिल्लाह तशहद में अली वल्ला पढ़ाइंदा हो मैं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह भला साईं तशहद में अली वल्ला पढ़ाइंदा केड़े किताब में लिखला मां जो किताब जो पुछने त एक किताब जेके गुनाहगार इंसान लिखियान मां इन किताब जो हवालो न तो ॾियां कुरान जी शुरुआत में ही अली लिखल एक किताब जो हवालो मुझे यो आसमानी किताब आ बिस्मिल्लाह रहमान जाका शुरू थी जाए बाछा का शुरू थी जाए नुक्ते का मुझे नुक्तो मुझे मौला अली पान फरमाया ना नुक्ता तो बा अली इब्न अबी तालिब वो नुक्तो मा अली आनी मौली इनकार करे मौली परेशान दियो इनकार की करे बाकी अल्लाह जो किताब बी गाल मुझे मां मौली साहब एकड़ो सवाल माथो कहे ता करे बस कयो एकड़ो साल मुझो न दो अली भला किताब जो मोहताज आहे जा तवज्जो जेके जाग्या वेठा आयो मुझी खिताबत हिलालन सा है आजादारन सा है जेके शाखूं दरिया जो पानी बर्दाश्त न कंदो उन का अली बर्दाश्त थोड़ी थींदो छो जो शाख मुमकिन ही ना जो दरिया जो पानी जटरे सके हे हिलाली अली के बर्दाश्त कंदो हरामी के केड़ी खबर त अली छा है
मौलवी बिनी सवालन में सुक पहिरीं सवाल ताली छा में कहिड़े किताब में लिखियल आहे मां दुनिया जो किताब जो हवालो न उहो किताब जेको अल्लाह लिखियो उन में लिखियल आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम जे बाद में हां मौलवी इनकार न तो करे फांसी हो हाणी ॿियो सवाल मुंहिंजो जी मुझ माज़ मौलवी साहब ॿुधाए अली किताब जो मोहताज आहे इन सही है वो मुझे हाणी गाल कड़ी दे हलूं चई सही बस बारी पो बे दफे कचहरी थी मां चो ना नमाज जो टाइम आ हलो नमाज डी पढ़ाऊं ताजी खिदमत कयूं बाहर आयूं कचहरी कयो मसलो हल करे हलिया साईं नी गाल नमाज डी पढ़ंदासी मेहरबानी कजो हिन दफे अली मलिया न पढ़ाजो ताकि असा पढ़ मुसा कर के दोस्त आवाज ही नमाज पढ़न अंजा फोटो स्केच कजो जी मां नमाज मुसले इबादत चाहे मौलवी साहब के चम सही आका मत जो मौलवी साहब मुझे पोया बिड़ो आका मत में दे चाहे तो सही कई गाल ना अली वल्ला पढ़ंदा नमाज में ना है मां नमाज शुरू कई मां तो सही ठीक है हलूं दा मस्जिद में वो खबर पानी दा लिया है जना है मां मुसले इबादत आज से मला अशहदु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह की आवाज खत्म थी अशहदु अन्न अमीरुल मोमिनीन अली वलियल्लाह नमाज अब स्पीकर दे मौलवी सा गड ओ जेका दोस्त सा गड होया उन्होंने लिखी चले फेसबुक ते अल्हम्दुलिल्लाह फलां फलां मौलवी सा गड तशहद में अली मल्ला अली गवाही वाली नमाज अज फलानी मस्जिद में कायम थी वई जेनी मला नमाज जो नालो फेसबुक ते फोटो स्केच थी वा तो उन्होंने फोन करे तो सही असा जी रोजी फोन करे छड़े के बचार मजलिसूं आया था अली के रोकने जे बाजार दो पढ़ाए छड़े बुलंदर सलावत पढ़ो अली के सोच ना अली के मन वरना ॾाढो पछताईंदे जी करबला में जुमलो चवंदा त इब्लीस मौला हुसैन जो सजदो ॾिसी पछतायो काश इहो सजदो कज़ा न थिया मुकसर मुलोब मैसर में ॾाढो पछताईंदो काश अली वली अल्लाह कज़ा न थिया इब्लीस पछताईंदो इन गाल ते काश यो सजदो कज़ा न थिया मुक्तसर पछताईंदो त काश अली वली अल्लाह कज़ा न थिया मां जो मसले जो हल बियो यो आ जेके चेक करण था चाहियो छाजा किताब छाजा हवाला जेको हवालो पुछई न उन सा बहस करी न कायनात जे बादशाह अली ते जेको बहस करे यो हिलाली होंदो हां शहीद अल्लामा नासिर अब्बास जो जुमलो आ न तो आज ये लोग तशहद में अली वलील्लाह निकाल रही हैं कल ये अकमत से निकाल देंगे इसके बाद आजान से भी निकाल देंगे हां शहीद जो जुमलो आ अगर कोई हमें भी अली के इश्क में मार दे तो कोई परवाह नहीं क्योंकि यहाँ भी हुकूमत अली की है तो वहां भी हुकूमत अली की है हुकूमत अली जिया अगते हुकूमत अली जिया नौजवानों मतारिक में कोई जुमलो पे पढ़ा नहीं आई जुमलो एड़ो समात आज पूरी मजलिस जो मवाद एक पासे ही जुमलो एक पासे मुझे मौला अमीर हिकड़ी जगह ते खुतबो में फरमायो मस्जिद कूफा है जेका आयत पढ़े कुन फयकुन उन्हें जे ताकत जे निजाम जो नालो या तो वो सिर्फ कुन फयकुन चवंदो आ वाशे थी वेंदी ठाण जरूरत ही ना है बस ये चे कुन फयकुन थी वेंदी मौला अली मेंबर कूफा दे अब्दुल्ला साईं मौला मेंबर कूफा दे बैठो आ हमरा एकड़ो थियो याली कुरान में एकड़ी आयत समझ में गाल ना थी
अल्लाह तो चए त ही कायनात मूं बिन हथन सां ठाही आहे होॾां तो चए कुन फयकुन जो आहे न कुन फयकुन हू इरादो कंदो आहे उहा शइ थी वेंदी आहे इन इरादे जी ॻाल्हि सम्झ में न आहे कुन फयकुन ॿ ॻाल्हियूं थी वयूं हिकिड़ी ॻाल्हि हुजणु घुरिजे या बिन हथनि सां ठाहे या वरी कुन फयकुन मौला फरमाए थो ॻाल्हियूं ॿई सही आहिनि जे ॿई सही न हुजनि हा त क़ुर में हुजे न मौला हुते चई त बिन हथनि सां ठाहियो इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे जे हथ अथसि त जिस्म हूंदुसि जॾहिं त चए थो मां जिस्म खां आहियां ई पाक मौला अली फरमाइनि था उहे हथ अल्लाह जा न आहिनि उहे हथ मूं अली जा जिन पूरी कायनात के ठाहियो आहे मौला इहा ॻाल्हि बि सम्झ में अची वई त इहा कायनात कहाँ ठाही आहे पर ही आयत समझ में न आई त अल्लाह फरमाए थो कुन फयकुन ऐं मां अल्लाह जे इरादो कंदो हा त उहा शइ ठही वेंदी आहे मौला फरमाए थो हा अल्लाह जी इहा ॻाल्हि बि वाक़ई पर हक़ सही आहे त अल्लाह इरादो कंदो आहे उहा शइ ठही वेंदी आहे पर ए कूफे जी मस्जिद में वेहण वारा लोगो यादि रखी छॾियो अल्लाह जे इरादे जो नालो मां अली आहियां बस खत्म कयो मां मज़मून काफी गुफ्तगू हली ये गुफ्तगू अहिड़ी आहे जेका ज़िंदगी भर न विसरंदी हयाती जो को दारो मदार न आहे छो जो सैयद आई कोननि जो फरमान आहे जेको साह तुंहिंजे अंदर थो वञे वरी ॿाहिरि थो निकिरे इन साह ते बि भरोसो न कजां भरोसो छा ते कयां कायनात जी मखदूमा तहारत बीबी फरमाए थी भरोसो असां अल मोहम्मद ते कयां छो जो इन साह जी रगुन खां बि वधीक असां करीब आहियूं साह जी रगुन खां बि वधीक असां करीब आहियूं मां ख़त्म कयो मज़मून आखिरी जुमला तहां ताईं पुॼाए करे ऐं मां ॿ जुमला मसाइब जा पढ़ंदुमि क़िबला साईं मौजूद आहिनि नौजवानो इहो ई अफ़सोस आहे अॼु सोशल मीडिया ते सर्च कयो मौला अली जी विलायत ते बेसबाज़ी करण वारा पंज शिया मिलंदा केर मुस्लिम न मिलंदा सिर्फ शिया मिलंदा हिते अली न आहे हिते अली न आहे अकुल जा अकबर मुंहिंजो मौला अली चए थो पूरी कायनात न ही मां अली हुयुमि पूरी कायनात न ही मां हुयुमि तूं कीअं थो चईं त अली हिते न आहे अली हिते न आहे वरना मां मजबूर थी हिकिड़ो जुमिलो इहो तो चवण चाहियां अल्लाह काबो बनायो अल्लाह काबो बनायो क़िबला साईं दुनिया जो दस्तूर आहे अगर नई मां बास जो घर ठहियल हुजे हमरा दर खड़काईंदो अगर जेकॾहिं दर तां को माण्हू न निकिरे खिटी मां को अचे पुछा कंदो साईं घर कंहिंजो आहे चई नई मां बास जो आहे साईं ने खे सॾु कयो ॿाहिरि निकिरे मूंखे इन सां मिलणो आहे अल्लाह पंहिंजो घर ठाहियो काबो अगर जेकॾहिं को अल्लाह सां मिलण वञे अल्लाह तो अचे कौन थो 13 रजब ते मुझे मौला अली काबे में अची करे पूरी कायनात के समझायो अल्लाह नहीं दो मां अली दो है अल्लाह नहीं दो मां अली दो अल्लाह नहीं दो मां अली दो अल्लाह नहीं दो मां अली दो कायनात रसूलुल्लाह फरमायो हो त या अली जने मां जन्नत जो मेराज कर जन्नत वाली जगह से पयो हम जन्नत जी पहरे दरवाजे ते लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अली जन वलीउल्लाह जन्नत जे बे दरवाजे ते लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अली जन वलीउल्लाह जेके अली जन वलीउल्लाह पढ़ंदा आयो मां उन्हनि सां थो ॻाल्हायां उन जमानो कायनात जो पाक नबी फरमाए थो जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में आयत नाज़िल कई वमा यंतकु इनल हवा ही मुंहिंजी बाई खां बग़ैर गुफ्तगू कंदो ई नाहे ही मुंहिंजी बाई खां बग़ैर अली खे न छॾींदो आहे ही मुंहिंजी बाई खां बग़ैर कंहिंखे दरबार मां कढंदो ई नाहे सिर्फ़ मुंहिंजी वही सां कलाम कंदो आहे उहो नबी सचो नबी फरमाए थो या अली मां जन्नत जा 8 दरवाज़ा ॾिठा 8 ई
इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली जन वलीउल्लाह जन्नत जे अंदर हिकड़ो कुंडो ॾिठो जेको खड़के पियो उन मां आवाज पियो थे अली 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 नबी साबित करे बुधाए छॾियो पूरी कायनात खे जन्नत जो कुंडो अली अली कंदो मुल्ले जो पुट कुंडो अली अली न कंदो बस मातमी आजादार हो साथ के आले मोहम्मद जो कोला अल अव्वल अल मजलूम अली इब्न अबी तालिब कायनात में पहिरियों मजलूम असां जो ॾाढो अली आहे मौला तव्हां जो ॾाढो पहिरियों मजलूम आहे साद के आले मोहम्मद फरमाइन था हा दुख जी गाल इहा है त असां जो ॾाढो अली घर में मौजूद हो असां जे ॾाढी फातिमा ज़हरा जे दर खे जरायो वियो इन खां वधीक का मज़लूमियत न आहे मौला फरमाइन था असां जो ॾाढो अव्वल मज़लूम आहे 17 रोज़ो आ केला साईं मस्जिद कूफा में मुझे मौला अमीर बैठो आ पांजा बचड़ा गद थस हसनैन जे दी काई रोज़े जो आ बाबा 17 जो रात काई रोज़े जी हरणे जी फरमाइंदा ईद में करबला जे नवाब का पुछंदा बचड़ा ईद में घणा दी है बाबा 12 दी कायनात जो अमीर इमाम फरमाए थो मुझा बचड़ो ही तो वो कंदो जेको जिंदा हो मन नथो कया त ईद ना है ईद आए पर कर ये जी आले मोहम्मद कया इन ईद ते तो के असा के अच्छा कपड़ा ना कारा कपड़ा हो जा घरन में पानी मायरन ऐं भेनरन के यो सबक सिखारियो त ईद जे दी के घर ना पांजे घर में फर्शिया विछाए नजफ जे वाली दे मोह करे मुझा मौला असा जो तवा जे मजलूमियत सलाम ओ मातमी आजादारो सैयद भी आया जवारी करे चुको आया गुजारिश तो कया जिकने तवा जे इलाके में सैयदन जो को घरानो जे ईद जे दी बे पासे न उनके सैयदन जे घर ले पांजी मायरन बहनन के मोकलियो चौता वनो सैयदजादन जे कदमन ते किरी बाकुर पाए चौता असा वो पुरसो जणा आया हूं जो करबला ही नजफ ने त मौजूद कोन आसी तमा उनन जो औलाद मौजूद आयो असा के तवा जे बाबे अली इब्न अबी तालिब जी मजलूमियत जो वडो दुख ओ मातमी आजादारो मा तो चवा ही रमजान आई उन जो देखो सादात के परसो जी मानू चंदा न 3 रोजा रखम इयो वडो रमजान ना रमजान जो नालो यो आ त सादात जे घराने सा रंज व गम न थी होने के परचाई बस मातमी आजादारो बस बच जुमला किबला जन के जमतु न जा बाजानु कायनात में एड़ियों आयूं इन अल्लाह जी कायनात अर्शन के हिलाए छड़ी अरणी रमजान ते इब्ने मुलजम के मुझे मौला डिठो अल्लाह लानत करेस मुझे मौला डिठो मौला जे अखन मा गोड़ा वस्या सलमान पुछा तो करे सरदार तमा न के दिसो ता तमा जे अखन मा गोड़ा कायनात जो बादशाह अमीर फरमाए थो ही मुखे कत्ल तो करना चाहे मां अली हिन ते रहम तो करना चाहे या सखावता बादशाह अली अन मुर्तजा जी जो ही निभागो मस्जिद में सुतो पे हो अली इमाम पैर जी ठोकर हणी चेस्तो ही सुमण जी जगह ना है इबादत जी जगह है
उथ तू जहिड़े इरादे सां आयो तू पंहिंजो कम कर जंहिं इरादे सां मां अली आयो आहियां मां पंहिंजो कम कयां ओ मातमी अज़ादारो अल्लाह जी निदा बुलंद करे आ कायनात जो अमीर मौला फरमाए पियो अल्लाह अकबर जो आवाज आयो जिब्रील पंहिंजो ताज फिटी कयो चए थो मलाइको अॼु इबादत छॾे ॾियो अॼु मुंहिंजो उस्ताद कुतल अली अमीरुल मोमिनीन मुंहिंजो उस्ताद अली मारियो वियो और रोवण वारो जिब्रील ताज फिटी करे मलाइकन के उते वठी आयो जिते मस्जिद कूफा है कायनात जे मुझे अमीर मौला जो यो आवाज जिथे जिथे वयो जने मलका तारत आलिया साइन वट पगो बीबी रोई फरमाए थी उठो बीबी आज मुझे बाबे अली जो लहजो तब्दीला इए थो लगे आज मुझे बाबे अली जी आखिरी आज़ाना ओ मातमी आज़ादारो मुझे मौला आज़ान खत्म कई उते आयो जिथे नमाज पेश नमाज पढ़ाईंदो सूरह तौहीद खत्म करे रुकू करे सजदो करे कमीने उहा तलवार लगाई जेके 3 ॾींहं ज़हर में बुड़ियल हुई अली इमाम जे सर ते तलवार न दीन ऐं इस्लाम जे सर ते तलवार आई जिंजो कमीने तलवार आई न अली इमाम जो सर इए खुलियो जीअं क़ुरान खुली पवंदो मुझे मौला फरमाए थो फुस्तो बे रब्बिल काबत अज मां अली कामयाब थी वयम या साइड आलिया जो आवाज आयो बाबा ईद जो दियाड़ो थी दो हर न्याणी पांजे पी सा भाकर पाए बिनदी बाबा अज खां बाद मां ज़ैनब कैसा मिलंदा अल्लाह लानतुल्लाह ला कौम ज़ालिम।